प्यारे खुलूस भरियो सलाम सिंध रंग पाकिस्तान ऐं ही आहे रेडियो पाकिस्तान। अस्सलाम वालेकुम मोहतरम सामीन। मोहतरम सामीन, प्रोग्राम सिंध रंग साण करे जी ख़िदमत में हाज़िर आहियां। जी पंहिंजी मेज़बान रेहाना सियाल ऐं मूंसां गॾु आहे कलीमुल्लाह शेख। सामीन, प्रोग्राम जो पेशकार कलीमुल्लाह शेख ऐं निगरान आबिद अब्बास काज़मी। ऐं सामीन जो के सिंध रंग प्रोग्राम जा समूरा ख़ूबसूरत रंग जे समातुनि ताईं पहुचाए रहियो आहे स्टूडियो इंजीनियर मोहम्मद यासीन गाद। सामीन, जीअं त हींअर बि प्रोग्राम सिंध रंग ॿुधी बि रहिया आहियो ऐं ॾिसी बि रहिया आहियो रेडियो पाकिस्तान लाड़काणे जे स्टूडियो मां। ऐं हिकु ई वक़्तु ऐं रेडियो पाकिस्तान जे ऑफिशियल फेसबुक जे लाइव पेज तां बराह रास्त जी सामीन अवां पंहिंजी राय खां फीडबैक ज़रूरु ॾींदा, आगाह कंदा SMS ज़रिए पिणु लाइक्स ऐं ही प्रोग्राम जो पेज अवां अज़ीज़नि ऐं दोस्तनि खे बि शेयर कंदा त प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻे पियो। अवां सभिनी खे ख़ुशि आमदीद, भलीकार, वेलकम। जी त सामीन, अवां सभु कीअं आहियो ऐं तमामु तर उमीदुनि सां बि बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत सां हूंदो ऐं ठीकु ठाकु हूंदो। प्रोग्राम जे आगाज़ में दुआ आहे त अल्लाह ताला जो ख़ासि रहमतूं अवां सभिनी जे मथां वसंदियूं रहनि। अवां जो घराणो, अवां जो आशियानो हमेशह सुखनि ऐं ख़ुशियुनि जी सुरहान सां आबाद हुजे। सदाईं हमेशह दुआ आबाद हुजो। आमीन सुम आमीन। सामीन, सिंध रंग में सकाफ़त, ॿोली, रहणी कहणी, तारीख़, माग मकान ऐं पिणु तमामु ख़ूबसूरत रंग, कुदरती नज़ारा, ही सभु असांजे ख़िते सिंध में शामिल बि आहिनि, जंहिंमें सभिनी खे पंहिंजी सकाफ़त हुजे, तहज़ीब हुजे, तारीख़ सां बेहद लॻाव हूंदो आहे। असांजे प्यारे मुल्क ऐं सूबे सिंध ऐं तमामु सूबनि जी जेका ख़ुशहाली आहे, ख़ूबसूरती आहे, तरक़ी आहे, हर को उन्हीअ लाइ जाखोड़े बि पियो ऐं महिनत करे पियो। जी हाँ, ऐं न सिर्फ़ु महिनत कनि पिया पर नाम बि रोशन कनि पिया। सिंध जो जेको कल्चर आहे क़दीम आहे, ख़ासो अहमियत जोॻो बि आहे। सामीन, सिंध धरती ते तमामु शाइरनि, आर्टिस्टनि ऐं सूफ़ी बुज़ुर्गनि, दानिशवरनि, लेखकनि ऐं हर शोबे सां तालुक़ु रखंदड़ अज़ीम शख़्सियतुनि, आर्टिस्टनि जा जनम बि थिया आहिनि। ऐं गॾोगॾु उन्हनि जी ज़ाती जेका फ़नी ज़िंदगी बाबति सामीन ॼाण सुञाण मुतालिक़ हर कंहिंखे फ़ख़्रु बि हूंदो। ऐं सिंध जा जेके नामियारा मशहूरु गुलकार, आर्टिस्ट, फ़नकार बि पंहिंजो मटि पाण आहिनि ऐं कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि। सामीन, ऐं असां जीअं त असां हिन प्रोग्राम सिंध रंग में अव्हां सां महिमान शख़्सियतुनि जी मुलाक़ात कराईंदा रहंदा आहियूं, उन्हनि जी ज़ाती ऐं फ़नी ज़िंदगी बाबति मुलाक़ात ऐं ॼाण सुञाण अव्हां ताईं। त सामीन, अॼु जे हिन प्रोग्राम में अव्हां जी असां मुलाक़ात करायूं पिया ऐं अव्हांखे नज़र बि अची रहिया आहिनि ऐं तमामु मौज़िज़ महिमान शख़्सियत आहिनि ऐं गुलकार आहिनि ऐं ड्रामा एक्टर बि आहिनि ऐं रेडियो पाकिस्तान जा साथी बि आहिनि। या अञा उन खां वधीक असां मालूमात वठंदासीं, गपशप कंदासीं, गुफ़्तगू जो सिलसिलो बि जारी रखंदासीं। वेलकम कयूं पिया कलीमुल्लाह महिमान खे। सईद तुनियो साहब जी, सईद तुनियो साहब त भलीकार कयूं पिया। जी, अव्हांखे बेहद ख़ुशी थिए पई। अव्हां अॼु पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ मां कुझु लम्हा जेके आहिनि अॼु रेडियो पाकिस्तान लाड़काणे ते अव्हां कही आया ऐं वक़्तु ॾिनो। तव्हांजी महिरबानी। तव्हां मूंखे यादि कयो हिते ऐं काफ़ी अरसे खां पोइ, छो जो मां हिते कंपेयरिंग बि करे आयो आहियां पहिरियों। जी सईद साहब, सुठो लॻो। बिल्कुलु सर, सुठो लॻो ॾाढो। साईं लख कुर्बा जा अवां टाइम ॾिनो। सही साहब, सभ खां पहिरियों ई असांजा जेके हींअर हज़ारनि जे तइदाद में असांजा ॾिसंदड़ बि ॿुधंदड़ बि तव्हांखे ॿुधी बि रहिया आहिनि। असां इहो सुवालु कंदासीं त तव्हांजो तालुक़ु लाड़काणे जे कहिड़े इलाइक़े सां आहे ऐं तव्हांजी तालीम छा आहे? साईं, मां बाय बर्थ लाड़काणे में ई ॼाओ आहियां। इवन मुंहिंजो वालिद साहब बि लाड़काणे में ई ॼाओ आहे। मां त मूंखे तव्हां लाड़कानेन, प्योर लाड़कानेन चई सघो था। जेके हाणे चंद लाड़काणे में लाड़काणे वारा बचा आहिनि, उन्हनि में मां बि हिकिड़ो आहियां ऐं असांजी फैमिली आहे। ऐं ईअं त मुंहिंजो असांजो जेके फोर फादर्स जेके बिलोंग कंदा आहिनि, उहे
मीरो ख़ान हितां लाड़काणे खां कोई 30 किलोमीटर या 29 किलोमीटर परे लाड़काणे खां मीरो ख़ान शायदि नालो तव्हां ॿुधो हुजे जी साईं उन खां बेसिकली बिलोंग कंदा आहियूं ऐं पुराणो दरगाही सिलसिलो आहे दुनिया फ़क़ीर तव्हां ॿुधाई हूंदा त हिकिड़ो फ़क़ीरानी दरगाह बि आहे त उन सां बि निस्बत आहे माशाअल्लाह माशाअल्लाह मुंहिंजी पैदाइश हिते थी ऐं मुंहिंजा फोर फादर्स मीरो ख़ान मां लॾे आया इहो 40s खां बि पहिरियों अंग्रेज़नि जे दौर खां बि पहिरियों अच्छा ठीकु आहे ठीकु आहे ऐं तव्हांजी तालीम पुछोसीं त तव्हांजो सिलसिलो प्राइमरी तालीम लाड़काणे में कीअं प्राइमरी सेकेंडरी पोइ वरी मास्टर्स कहिड़े सब्जेक्ट में साईं मुंहिंजी जेका प्राइमरी तालीम आहे उहा बि लाड़काणे में थी ठीकु आहे ऐं मां रहंदो हुउमि पहिरियों हिते लाड़काणे जो हिकिड़ो पुराणो पाड़ो आहे जिते कंहिं दौर में पार्टीशन खां पहिरियों हिंदू रहंदा हुआ घणा पोइ उते असां रहियासीं दड़ी स्कूल मूंखे अञा ताईं यादि आहे दड़ी स्कूल में मां पढ़ियुमि प्राइमरी उनखां पोइ हितां जो असांजो पायलट सेकेंडरी स्कूल जेको तारीख़ आहे पंहिंजी जॻह ते उन में मूं पंहिंजी सेकेंडरी जेका तालीम आहे उहा मुकमल कई ऐं उनखां पोइ प्राइवेटली न हिते पंहिंजो डिग्री कॉलेज में बैचलर्स कई हिन में बायोलॉजी में देन पोइ वरी इकोनॉमिक्स में MA कई वरी साईं खे चवां मूं डिप्लोमा कई कंप्यूटर साइंस में IT में ठीकु आहे उनखां पोइ वकालत बि पढ़ी वरितीसीं हिन महिल ईअं एनरोल्ड वकील बि आहियां माशाअल्लाह पर प्रैक्टिस में न आहियां पंहिंजे फन वारी दुनिया खे टाइम थो ॾियां बहितरीन बहितरीन काफ़ी माशाअल्लाह डिग्रियूं तव्हां हासिलु कयूं साईं वरी तव्हांजा शोबा आहिनि ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ सईद साहब माशाअल्लाह एक्टिंग बि कयो था तमामु सुहिणे अंदाज़ में ऐं तव्हांजा कंहिं दौर में मुख़्तलिफ़ जेके प्राइवेट चैनल्स आहिनि उते ॾाढा सॉन्ग्स मशहूरु थिया सो उहो बि सिंगिंग सां तव्हांजो तालुक़ु कंपेयर बि तव्हां आहियो सो जेके प्राइवेट चैनल्स ते तव्हां वरी ॻाइण जो शुरूआत उन हवाले सां असांखे उन तजुर्बे चओ ॿुधा त ॻाइण सां तव्हांजो शुरूअ खां वठी शौक़ु हुयो या बाद में कंहिं ॻाइणे खे ॾिसी करे तव्हां उन तरफ़ राग़िब थियो ऐं तव्हांजो उस्ताद कहिड़ा गायकी असल में इहा बि ॾाढी कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे छो जो पीउ माउ खे ख़बर पवंदी आहे त ॿारु हुनजो उन में कहिड़ा गट्स आहिनि या कहिड़ी सलाहियतूं बाबा ऐं अम्मा मूंखे ॾाढो सपोर्ट कयो त तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे ऐं तूं 87 88 में इतफ़ाक़ सां मां पंहिंजे भाइटे खे कल्ह उहो वीडियो ॾेखारियां पियो ऐं ऑन रिकॉर्ड आहे उहो मुंहिंजे चैनल ते पियो आहे यूट्यूब जे त मां कोई 7वीं थो पढ़ां या 6वीं थो पढ़ां त मां जो फर्स्ट स्टेज त न हुई पर उन दौर में 2-3 प्रोग्राम अञा करे चुको हुयुमि त शाहनवाज़ लाइब्रेरी में हिकिड़ो ऑन रिकॉर्ड हिकिड़ो मुंहिंजो शो रिकॉर्ड थियल आहे एरोमेटिक नाइट जे नाले सां त 7वीं तव्हां ऑफिशियली खणी ॿधो 7वीं क्लास खां मूंखे पंहिंजे पीउ ज़बरदस्ती ब्लूमिंग ऑर्केस्ट्रा हिते हूंदी लाड़काणे में जंहिंमें असांजो रियाज़ सुमरो साहिबु हुते लीड सिंगर हुयो ऐं मां बि हिकिड़ो चाइल्ड वारे हिसाब सां पर सलाहियत जो हुई त उन्हनि मूंखे रखियो पंहिंजे ग्रुप में ऐं काफ़ी अरसो मां ब्लूमिंग सां बि लाॻापियल रहियुमि त प्रोफेशनली तव्हां ईअं सम्झो त मां 88 87 खां वठी बाक़ाइदा स्टेज ते ॻायां पियो ऐं उहो बाबा जी ज़ोर ज़बरदस्तीअ करे ॻायां पियो बाक़ी मूंखे क्रिकेट खेॾण जो ॾाढो शौक़ु हुयो ऐं मां क्रिकेटर थियण बि चाहियां पियो ज़बरदस्त राग जी सिखिया वरितव साईं राग जी सिखिया उन में बि मुंहिंजे वालिद साहिबु वॾी कोशिशि कई हाणे उहा स्टोरी मां घणी कंदो न आहियां जी सर त मां कीअं मूंखे बाबा किथे छॾे आयो त माण्हू वरी चवंदा आहिनि त हा हितां मोटी आहीं इन करे त असल में छा आहे त असांजी जेका मैडम आबदा परवीन आहे उन वटि मुंहिंजो वालिद साहिबु मूंखे छॾे आयो त बाबा हे हाणे मां तुंहिंजे हवाले कयो आहे मां ॿार हुउमि नंढो त हिनखे तव्हां हे आयो तव्हांखे त हाणे मां ॿार हिकिड़ो शरारती ॿार रहियो आहियां पंहिंजे चाइल्डहुड में मूंखे हिकिड़े हंधि बंदि थी वेहण आयो ई न कॾहिं पोइ पिसो कोता उते मां टिकी न सघियुमि बहानो करे भॼी आयुमि उन वक़्तु उमिरि तव्हांखे यादि आहे उमिरि घणी हूंदी तव्हांजी नंढी उमिरि हुई तमामु मतिलबु 8 साल 10 साल न इहो 8वीं ताईं में अची वियो हुअमि मां हिते 8वीं या 9वीं ताईं अची वियो ठीकु
8th या 9th क्लास में। ठीकु साईं। पोइ उतां बि निकिरी आयुमि ऐं हाणे त माण्हू खे ख़बर आहे बहरहाल ऑन रिकॉर्ड बि चवण को अहिड़ो को हर्ज न आहे, छो जो मां कोशिशि कंदो आहियां त माण्हू खे पहिरीं इहो ॿुधाईंदो आहियां त दादा मुंहिंजी जेका बि ऑडियंस आहे ॿुधंदड़ आहे, मां कैमरा में ॾिसी चवां त जेतिरो मां बुरो ॻाईंदो आहियां, बुरो कमु कंदो आहियां, उन में मुंहिंजो पंहिंजो ई क़सूरु आहे, उन वेचारीअ जो क़सूरु न आहे। उहा छा आहे त मुंहिंजे रिश्ते में मासी बि थींदी आहे, माशाअल्लाह मैडम आबदा परवीन, त इन तवसुस सां मुंहिंजो पीउ मूंखे उते छॾे विया आहिनि त उहा ई सिखे। तव्हांजी गुलूकारी जो अंदाज़ ई निरालो आहे, जेनेटिकली उहे शयूं असांखे फील आउट थियूं। अच्छा, जीअं त गुलूकारी जो हिकिड़ो सिलसिलो गपशप जो जारी आहे त 2003 में KTN जे तरफ़ खां अव्हांजो गानो सुपर हिट उन रूज ते हुयो, अव्हांखे यादि हूंदो, तुंहिंजे हिजर फ़्राक में माहे लका। बिल्कुलु बिल्कुलु यादि। शानदार कलाम ऐं गुलूकारी ऐं लिरिक्स, पिक्चराइज़ेशन ऐं मुंहिंजे ख़्याल उहो पाकिस्तान जे नादरनि एरियाज़ ते पिक्चराइज़ेशन थियो 2003 में कवर थियो। हा, तमामु घणो मशहूरु थियो हो न इहो इमेज अव्हांजो या इन बाबति अव्हांजा ख़्यालात छा आहिनि, अव्हांखे केतिरी बेहद ख़ुशी थी हूंदी, छा अव्हां ॿुधाईंदा हींअर? त इहो सिलसिलो ईअं हले थो, जीअं स्कूल खां आयासीं वरी ब्रेक अची वियो, वरी ब्लूमिंग मां छॾी, वरी इहो क्रिकेट जे कढ, त माना मूंखे कॾहिं बि सिंगर थियणो न हुयो, ठीकु आहे। त ईअं कंदे कंदे वरी इत्तेफ़ाक़ सां हिकिड़ी जॉब मिली वई, कंप्यूटर इदारो हुयो, हुन में जीअं में ग्रेजुएशन कई त मूंखे जॉब मिली वई, त मां पंहिंजे आराम सां जॉब पियो कयां। वरी उहा 5-8 साल 10 साल हली त अचानक सां 2003-04 में नालो हाणे छा खणिजे, असांजे हुकुमरान उहो इदारो ई बंदि करे छॾियो। इदारो जो बंदि थी वियो त हूं सोचियो यार मां कंप्यूटर वग़ैरह में सुठो कमु कयां पियो, त मां हुन प्राइवेट चैनल ते एज़ एन एडिटर थी वियो। ठीकु साईं। ठीकु आहे साईं। मां हुते सॉन्ग्स वग़ैरह एडिट कंदो हुयुमि, पंहिंजी PR बि हुई, त हुते मां चवां हाणे वांदे खां विंदुर भली, त तेसिताईं मुंहिंजी शादी वग़ैरह बि थी वई। शादी जो कोई पुछंदा आहिनि त तव्हांजी शादी कॾहिं थी, मां हुननि खे ॿुधाईंदो आहियां शादी मुंहिंजी थी आहे, मां मज़ाक में चवंदा आहिनि मां जाए जे मूंखां शादी थी, शादी जो या खणी ईअं चवंदा हूंदो त ख़बर न आहे कॾहिं कई आहे, हाणे ॻाल्हि ई विसरी वई आहे कोई। साईं सफ़ा 12 उमिरि में मुंहिंजे ख़्याल में का मर्द खे को मुछ वग़ैरह ईंदी आहे ठीकु नमूने सां, त उहा बि अञा कोन आई। मतिलबु तव्हां सां नाइंसाफ़ियूं इहे थियूं त हर तव्हांजे मिज़ाज जे ख़िलाफ़ मिज़ाज जे वरी इन करे बहितर रहंदो आहे त यंग एज में अव्हांखे मसरूफ़ रखियो वियो, कंहिं फील्ड तरफ़ बि धिकेलियो वियो त हीउ कमु तव्हांखे सिखणो आहे, ऐं अव्हांजा शौक़ जेके आहिनि ॿुधाइनि पिया त क्रिकेट में या कंहिं डिसेंट कंहिं इदारे में अञा मतिलबु मां हिकिड़ो सोचींदो हुउमि त सुठी हिकिड़ी जॉब हुजे ऐं सुकून सां माण्हू 9 to 5 कमु करे। लेकिन सईद अहमद, असांखे ख़बर आहे पूरी पाकिस्तानी अवाम खे, स्पेशल सिंध जा जेके सभु नौजवान आहिनि, इवन दो जेके पोढ़ियूं ख़वातीन आहिनि, मुंहिंजी ख़ुदि मदर इन लॉ अव्हांजा कलाम बेहद शौक़ सां शाम जे टाइम ॿुधंदी हुई। KTN ऐं सिंध जो जेको अरूज हुयो उन टाइम ते स्पेशल प्रोग्राम हलंदा हुआ, ऐं उहे नगमा जेके हलंदा हुआ न अव्हां नौजवाननि जा, त तव्हांखे शायदि इहो अंदाज़ो बि न आहे या न हूंदो, वेल अव्हांखे सभु पसंदि कनि पिया ऐं कनि था हींअर ताईं। वॾी महिरबानी आहे तव्हां सभिनी जी। त मां तव्हांखे ॿुधायां पियो त एडिटिंग जॾहिं शुरू कई त उते मुंहिंजे दोस्त जेके मुंहिंजा साथी हुआ उन्हनि वरी चैनल ते मुंहिंजा ईअं ई गाना ॾेई छॾिया, ऑडियो ॾेई छॾियऊं, त उहे वरी अप्रूव बि थी विया, उहे हलिया त उन में हुयो हिकिड़ो हली आहे तुंहिंजे नाहे कया प्यारा पल कीमती सारा हयाती जा जवाद जाफ़री साहब उहो हिकिड़ो सुठो इम्पैक्ट पियो माण्हुनि ते उन गाने जो। पोइ इहो गानो अप्रूव थियो तुंहिंजे हिजर फ़्राक में, त वरी दोस्त मुंहिंजो हुयो नदीम मिराणी, उन चयो त यार इहे ॿाहिरि ठाहींदासीं, इहे हलंदासीं टूर ते, छो हर साल टूर ते बि वेंदा हुआसीं। ठीकु आहे भले, असां त मां त ईअं ई हूंदो हुउमि, ईअं फ्लो में हली वियुमि त भई ठीकु आहे हलो जहां तक ले चली चले, उहो हिकिड़ो साईं दाग दहलवीअ जो ज़ौक़ जो शायदि शेर आहे। असां बि फ्लो में हलंदा वियासीं, जाॾे खणी वियो माहौल ऐं क़िस्मत खणी वई। बाक़ाइदे राग सां तव्हांजो शौक़ु न रहियो? बाक़ाइदगीअ सां ॿुधण जी हद ताईं तमामु, मतिलबु मां इहो डाड़ चवणु हणंदो आहियां त मां तमामु ख़तरनाक लिसनर आहियां। ठीकु आहे, अगरि मूंखां कोई तव्हां नक़ादी करायो कंहिं बि शइ जी, त यार हे जेको हमरा ॻाए पियो, मां घणो करे न कंदो आहियां, त
त उनजी मां ठीकु ठाकु ऑपरेशन करे नकादी करे ॿुधाए सघां. लिसनर ॾाढो सुठो आहियां, व्यूअर ॾाढो सुठो आहियां. ज़बरदस्त. ऐं चवंदा आहिनि त हिकिड़े वॾनि ख़ान साहिब पंडितनि जो चवण बा गाता अच्छा या सुनता अच्छा. त पंडित हुननि चयो त बसि सुनता अच्छा. जेकॾहिं मां सुठो ॿुधां न त हिन महिल तव्हांखे जेको बि मुंहिंजो आवाज़ु थोरो घणो वणे थो, हाणे मां ईअं नथो चई सघां त मुंहिंजो शौक़ु न आहे. इहो हींअर मुंहिंजो शौक़ु आहे, छो जो हिन सां मां जे घर में रोज़ी रोटी थिए थी. त मां हिनखे कॾहिं बि न चवंदुमि त हाणे इहो मुंहिंजो शौक़ु न आहे, इहो मुंहिंजो हींअर जुनून आहे. त साईं तव्हांजो तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ आहे, बहितरीनु अंदाज़ आहे. इहे नगमा तमामु घणा सामाइन खे पसंदि हुया. असांजी रेडियो पाकिस्तान लाड़काणे जी लाइब्रेरी में मौजूदु आहिनि ऐं अॼु हिन प्रोग्राम में बि असां उहो ज़रूरु तव्हांजा आइटम ॿुधंदासीं. अच्छा, इहो तव्हांजो रागदारीअ जो हिकिड़ो ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि सईद साहिबु तव्हांजा. सो इहो बि असांखे ॿुधाइजो त रागदारी में सुठा सुठा जेके फ़नकार आहिनि असांजे सिंध जा, उन सां मुलाक़ात रही हूंदी तव्हांजी. जेके वॾा वॾा कंसर्ट थियनि था मुख़्तलिफ़ एरियाज़ में, म्यूज़िकल प्रोग्राम्स, उते तव्हां ॻायो हूंदो. यादगार का अहिड़ी महफ़िल ॿुधायो ऐं असांखे इहो बि ॿुधायो त पाकिस्तान खां ॿाहिरि बि तव्हांखे मौक़ो मिलियो परफॉर्म करण जो. मां साईं मुंहिंजे ख़्याल में सिंध इवन पाकिस्तान में मतिलबु दोस्तनि खे मां ॿुधाईंदो आहियां त कॾहिं कॾहिं हीअं ॾिसंदा आहिनि त भला हे का अहिड़ी ॻाल्हि अचानक थो करे या हिन पंहिंजे ज़हन मां ठाही आहे. अलाह जी महिरबानी सां जॾहिं मां प्राइवेट चैनल खे जॉइन कयो ऐं उहे गाना तव्हां बि ॿुधा त उहे ॾाढा हिट थिया, सभिनी खे पसंदि आया. त उन गाननि जे तवज़ु सां मां जेके प्रोग्राम्स कया या जेके मां कॉन्सर्ट्स कया, जिन जिन माण्हुनि सां, जिन सेलिब्रिटीज़ सां मां सोचियो बि न हो ज़िंदगीअ में, उन सां मुलाक़ातूं थियूं, उन सां रिहाणूं कयूंसीं, उन सां रातूं हिकु गेस्ट हाउस में गॾु गुज़ारियूंसीं. त उन में जीअं हिकिड़ो रियलिटी शो कयो असीं वॉइस ऑफ सिंध, त उन में मैडम हुमेरा चना जहिड़ी लेजेंड सां 3 महीना सुबुह शाम गॾु हूंदा हुआसीं. केॾो कुझु मां हुन खां सिखियो हूंदो हुन टाइम में. ऐं अहिड़ी तरह सां हसंदर साहिबु, उन सां मां उन सां रूम शेयर कंदो हुउमि. ज़बरदस्त. त अहिड़ी तरह सां जेके बि असांजा पाकिस्तानी फिल्म अदाकार आहिनि, हिकिड़ा अहिड़ा प्रोग्राम्स बि थिया त भई मशहूरु जेके आर्टिस्ट आहिनि हर सूबे जा, उहे इनवाइट कयो. हिकिड़े हंधि वियासीं, ॾिठो त नदीम एक्टर वेठो आहे, मुस्तफ़ा कुरैशी साहिबु वेठो आहे, जावेद शेख साहिबु वेठो आहे. त उन्हनि सां बि वञी माण्हुनि असांखे मिलाए की साईं इहे असांजे हिन महिल जे सिंगिंग जे हवाले सां काफ़ी मशहूरु आर्टिस्ट आहिनि, उन सां मिलियासीं, असांजी ख़्वाहिशूं पूरियूं थियूं. उन खां पोइ वरी ईअं थियो त हिकिड़ा प्रोग्राम वरी अहिड़ा थिया जंहिंमें मेरिट ते फ़ैसिलो न थियो, जंहिंमें जीअं तव्हां खणी चओ त अब्रॉड तव्हांजो जेको कमु आहे, अब्रॉड ताईं मतिलबु टॉप ऑफ द लिस्ट हुयासीं राति ताईं. हे त वठी वञणा आहिनि छोकिरा. ठीकु आहे. पोइ जॾहिं ख़बर तॾहिं पई, जॾहिं पासपोर्ट त असां जमा कराए छॾिया. ठीकु साईं. पोइ वरी सुबुह ते उहा लिस्ट चेंज थी वई. बसि उहो हिकिड़ो फ्री थो वञे. असांजो कुझु कोई शायदि एटीट्यूड बि अहिड़ो आहे त ड्यू रिस्पेक्ट त सभिनी आहे, बाक़ी असां ईअं वञी हीअं विछजी न वेंदा आहियूं डोरमेट वांगुरु. हर कंहिंजो मिज़ाज आहे साईं. बिल्कुलु सही था चओ. त काफ़ी ॾाढो प्रिविलेज्ड आहियां मां पंहिंजे नंढपण में बि, मां पंहिंजे टीन एज में बि, मां पंहिंजे हिन एज में बि हमेशह प्रिविलेज्ड रहियो आहियां. इहो मां अलाह साईं जो वॾो शुक्र अदा कयां. बहितरीनु साईं, बहितरीनु. अच्छा, असां एक्टिंग जे हवाले सां बि थोरी देरि अवल ज़िक्र कयो पिया. हींअर इहो पुछणु चाहींदासीं त एक्टिंग में को अहिड़ो अव्हांजो यादगार वाक़ियो रहियो हुजे जेको किरदारु अव्हांखे बेहद पसंदि आयो हुजे? साईं मूंखां वाक़ियो पुछो, मां अलाए काॾे हलियुमि, उहो वाक़ियो मूंखे अञा ताईं ज़हन ते न चढ़ियो त मूंखे वाक़ियात थिया आहिनि साईं. हिकिड़ो ज़िंदगीअ में थियनि था पिया. यादगार वाक़ियो इहो, मुंहिंजी ॿांह भॻल हिकिड़े इवेंट में वियासीं न्याज़ स्टेडियम हैदराबाद में. सेलिब्रेटिंग लाइफ हिकिड़ो शो थींदो हुयो 3 ॾींहंनि जो. उन में वियासीं न्याज़ स्टेडियम में. मुंहिंजी ताज़ी ॿांह क्रिकेट खेॾंदुमि. मां क्रिकेट हाणे बि न छॾी आहे, हाणे बि रमज़ान में खेॾी आहियां. ठीकु साईं. त ॿांह मुंहिंजी ताज़ी खुली प्लास्टर. त मां चयो सिक्योरिटी वारनि खे, यार माण्हुनि खां बचाइजांइ, ऐं मूंखे हल्को झटको बि अची वियो न त मां वेहिजी वेंदुमि. साईं उन क्राउड में मूंखे यादि आहे त कोई 100 खनि माण्हू त अची विया हुआ न्याज़ स्टेडियम में. ऐं उन में मूंखे यादि आहे त जेॾी महिल मां परफॉर्म पियो कयां
मूंखे ईअं न पियो लॻे त हे माण्हू न, ईअं पियो लॻे त हिकिड़ी समुंड जी छोलियूं जेकी ईअं वेव ईअं न की ॾेखारे ॾिसंदा आहियूं ज़बरदस्त। उन सभिनी ऑडियंस खे जहिड़े वक़्तु मां मुखातिब पियो थियां त उन हिकु आवाज़ में मूंखे वापसि मुखातिब पिया थियनि, रिप्लाई पिया कनि। त मूंखे पंहिंजी आवाज़ जो सूर बि विसरी वियो साईं, एॾो मज़ो आयो ॻाइण में। ऐं अहिड़ी तरह सां माण्हुनि जे तरह सां वरी अप्रोच करण जी कोशिशि कई त पोइ लथासीं त कपिड़ा बि फाटासीं, किथां पकड़ियो, हितां पकड़ियो की हितां पकड़ियो की हितां तकड़ में पकड़ियो त हे माण्हुनि जी मोहबत में। त जीअं माना मतिलबु छा ॿुधायां, त एॾी मोहबत, एॾो प्यारु ॾिनो आहे अञा ताईं बि। जॾहिं माण्हू मूंसां मिलंदा आहिनि त मूंखे चवंदा आहिनि, मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां। ऐं एक्टिंग जे हवाले सां अचूं त मूंखे पहिरियों मुंहिंजो जेको प्ले मिलियो, मूंखे अली रोशन शेख साहब जी डायरेक्शन ऐं हुनजी हिदायत न, हुनजी राइटिंग बि हुनजी हुई, प्ले बि हुन ई लिखियो। त कंहिं बि न चयो त हीअ कोई एक्टिंग बि करे सघे थो। ठीकु आहे, पर दोस्तनि, तव्हां जहिड़नि दोस्तनि एतमाद कयो न, हिन में मूंखे नज़र थो अचे एक्टर। ठीकु साईं, मूं चयो हाणे हिते वेठो आहियां त भला इहो बि कमु करे था ॾिसूं। इहो साईं मां पहिरियों ई रोल मूं कयो कलीम साहिबु, मूंखे यादि आहे त 70-80 साल जे पोड़े हो। ठीकु पहिरियों रोल। ऐं मां उन वक़्तु पंहिंजी एज खां अञा बि घणो नंढो लॻा, अॼु खां 2018 में 2018 जी ॻाल्हि। ठीकु साईं। उहो हिकिड़ो एॾो यादगार प्ले मां कयो, ऐं यादगार इन करे आहे उहो प्ले रियाना, त मां तव्हांखे ॿुधायां त उहो असां नापा में इंटरनेशनल फेस्टिवल लेवल ते कयोसीं, जिते पूरी दुनिया जा ड्रामा आया हुआ। ऐं असां हिननि सिंधियुनि बि कयोसीं। ऐं असांजो ड्रामो उन सॼी दुनिया जे ड्रामनि में 5 नंबर आयो। ऐं असांजे ड्रामनि में सॼे दुनिया जे ड्रामनि मां हिकिड़े एक्टर खे हुन में अवॉर्ड मिलियो हुयो, अमजद गुल सुमरो, असांजो साथी अदाकार, जंहिंजे करे मतिलबु मां ॾाढो उन शइ खे यादि कंदो आहियां। हुन में अवॉर्ड असांखे मिलिया जाम मुहिद्दीन साहिब जहिड़े माण्हूअ जी साइन सां। हिकिड़ो सर्टिफिकेट, हिकिड़ो अवॉर्ड, हिकिड़ो मग, टी शर्ट, उहो मुंहिंजे लाइ, मां हिन महिल ताईं जे वॾे जेके बि सनातुल सभई मुंहिंजे अखियुनि ते अवॉर्ड, पर जाम मुहिद्दीन साहिबु हिकिड़ो वॾो नालो हुयो, जंहिं असांजे हॉलीवुड में बि कमु कयो, बॉलीवुड में बि कमु कयो, स्टेज ते बि कमु कयो, कंपेयरिंग बि कई, रेडियो बि कयो, मतिलबु उहो बि हर पासे खां ईअं बिल्कुलु। ये लेजेंड्स में शुमार साईं, ये शख्सियतूं ज़बरदस्त। माना इहो कराची में ड्रामो तव्हां कयो साईं। ड्रामा में इन तव्हांखे अली रोशन साहिबु तव्हांखे अली रोशन ऐं जंहिं एतमाद कयो उहो बदर ख़ान सुमरो, असांजो उहो बि एक्टर आहे हिते, दोस्त आहे, हींअर असांजो रोज़ मिलणु थींदो आहे। उन एतमाद कयो, उन ते वरी उनजे एतमाद ते अली रोशन एतमाद कयो। अली रोशन शेख त माना हीउ करे सघे थो। उन खां पोइ मूं यको स्टेज कई आहे, थिएटर प्ले यको कयो आहे। रेडियो तव्हां आर्ट काउंसिल लाड़काणे सां बि वाबस्तु आहे, उते बि परफॉर्मेंस तक़रीबन ड्रामा जी मेंबर आहियां। उते असांजी बैठक आहे, रोज़ वेंदा आहियूं तक़रीबन। जेसिताईं मां लाड़काणे में हूंदो आहियां त ओॾां मुंहिंजी रोज़ बैठक हूंदी आहे। असांजो मतिलबु ईअं ई आहे, क्लब बि आहे असांजो। बहितरीनु साईं, आर्ट काउंसिल लाड़काणे में बहितरीनु कमु थिए थो पियो, मुख़्तलिफ़ फ़न जे हवाले सां जेके शोबा आहिनि। रेहाना, कुझु नाला जेके लिसनर तव्हां उहे शामिल कंदा हलो। असां सां लाइव प्रोग्राम जे हिसे में शामिल आहिनि ऐं तमामु सुठी फीडबैक ॾियनि पिया SMS ज़रिए, ऐं प्रोग्राम खे पसंदि कनि पिया, महिमान खे सलाम ऐं दुआऊं। त पहिरियों आहे महिरबानी, हींअर डेस्कटॉप ते जेको नालो शो असांखे थिए पियो, आबिद हुसैन बड़ो साहिबु आहे, ॻोठ शाह मोहम्मद बड़े खां, ऐं प्रोग्राम खे सारायो, महिमान जी कचहरी खे साराइनि पिया ऐं सलाम लिखियो, अव्हांखे सलाम कनि पिया जी। नियाज़ हुसैन आहे सब्ज़ी मार्केट कंबर खां, ऐं साॻी माग खां आहे वफ़ा नियाज़ हुसैन सां गॾु राजा वसीम अली टोटाणी ऐं राजा नसीर अली टोटाणी, राजा नज़ीर अली ऐं वज़ीर अली जी। अव्हांखे भलीकार कयोसीं। वफ़ा मुमताज़ अली खोसो आहे, ॻोठ रईस गुल हसन खोसो खां, ऐं साॻी माग खां कलंदर बख़्श खोसो, ऐं सलाम लिखियो। सभिनी खे गॾिजाणी में सलाम बि लिखियो ऐं प्रोग्राम खे साराइनि पिया, महिमान खे ख़ुसूसी तौर ते वेलकम कयो आहे जी। ऐं फ़िदा हुसैन वरिया खां शहर सॻियो, ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो जी। लख थोरा। मोहम्मद हफ़ीज़ आहे ईदगाह जुनूबी बखर खां। मोहम्मद हफ़ीज़ रहमान हबीब मलिक ऐं ख़लील मलिक अली रहमान मुल्तान खां, ऐं गुल यासीन नाज़ बि आहे
जी वेलकम टू अव्हांखे बि ऐं शम्सदीन गबार आहे इस्लाम लिखियो त लिखनि पिया ॻोठ मोहम्मद उस्मान गबार खां आदि शम्स आहियां इस्लाम लिखां पियो जी भाउ वालेकुम अस्सलाम अव्हां बि प्रोग्राम खे पसंदि कयो महिमान खे इस्लाम लिखियो ऐं वेलकम जी लख थोरा रईस निसार अहमद चांडियो आहे ॻोठ रईस जमाल ख़ान चांडियो खां सागी माग खां रईस मुदस्सर ख़ान चांडियो जी अमीं बि सलामत हुजो महिरबानियूं ताज मोहम्मद ख़ासि खेली इस्लाम लिखियो जी वालेकुम अस्सलाम ॻोठ मलिक शाह नवाज़ लॻ कोटड़ीअ खां ऐं ॿियो महिरबान भाउ आहे मोहम्मद उस्मान शोरो मोहम्मद अयूब डावज जी वेलकम हफ़ीज़ यूनिस बबर इस्लाम लिखियो वालेकुम अस्सलाम जी भीमन कुमार सुंदर राजाड़ी नबी सर खां डॉक्टर भीमन कुमार जी लख थोरा ऐं अव्हां सां गॾु आहे कुमार सुंदर भील मुकेश कुमार जी अव्हां जो नाम शामिल थियो ऐं वेलकम उमर हैदरी साहब आहे ऐं ॻोठ अहमदाबाद घोटकी खां ऐं जी गॾाणी ज़ात आहे कलीमुल्ला ही गुडाणी गॾाणी उमर हैदरी गॾाणी अव्हांखे असां वेलकम कयोसीं जी रहीम ब्रोही आहे प्रीतमाबाद खां मोहम्मद रहीम ब्रोही जी ऐं अब्दुल रहीम ब्रोही सां फ़क़ीर मंज़ूर मरी बि आहे जी अव्हांखे बि वेलकम कयोसीं अब्दुल नबी सर शेर साहब सॉरी अब्दुल नबी शेर आहे इस्लाम लिखियो वालेकुम अस्सलाम ऐं फ्रॉम ठरी मीरवा खां जी भलीकार गुलजार जान जतक सलाम लिखियो वालेकुम अस्सलाम कोटड़ा ज़िला झलमगसी बलोचिस्तान खां मीं असां सां गॾु आहियो इनायतुल्ला गोपांग साहब आहे शाद कॉलोनी कंबर खां ऐं एजाज़ इनायतुल्ला जी अव्हां जो नाम शामिल कयोसीं जवाहरलाल भील नबीसर रोड खां जी नाम शामिल थिया अव्हां जा लख थोरा बार बार SMS कयो पिया इरफान अली जाफ़री तालके गढ़ी यासीन जे ॻोठ हाजी रूहल ख़ान जाफ़री खां ऐं सागी माग खां मुज़म्मिल हुसैन जाफ़री बि ऐं नंदलाल मेघवाड़ इस्लाम लिखियो नबीसर रोड ज़िले उमरकोट खां जी महिरबानियूं पठान खान पटके वारो कश्मीर खां असां सां गॾु आहे प्रोग्राम में ऐं प्रोग्राम खे ॿुधनि बि पिया पसंदि कनि पिया मोहम्मद इब्राहिम लाशियारी प्रोग्राम खे पसंदि कयो जी लख थोरा नियाज़ हुसैन अव्हां जा बार बार SMS आहिनि यानी असांखे पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो पिया त अव्हां असांजे पूरे प्रोग्राम ताईं गॾु हूंदो ऐं अब्दुल नबी शेर आहे कलीम शेख साहब ख़ैरपुर खे छॾे आया जी अव्हां खे नज़र अचे पियो रेडियो पाकिस्तान लाड़काणे जे स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं हिननि जी हींअर रिसेंटली पोस्टिंग हिते थी आहे ट्रांसफर यानी ऐं सर अव्हांखे सलाम लिखनि पिया ऐं चवनि पिया त असां प्रोग्राम खे पसंदि कंदे ॿुधूं पिया ऐं इनायतुल्ला गोपांग जी साॻे माग खां काफ़ी महिरबान जे जा नाला असीं शामिल करे चुका आहियूं ऐं उमेदु आहे त ॿिया जेके बि महिरबान असां सां शामिल रहंदा प्रोग्राम में SMS कंदा प्रोग्राम मुतालिक़ राय ॾींदा महिमान जे हवाले सां जे अगरि कोई सुवाल हूंदो त अव्हां जा नाला शामिल कंदासीं जी सवाल घणा थी विया हाणे जी चाहियूं था त हिकिड़ो सईद साहब जी आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत नगमो पाण पंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहिनि मोहम्मद यासीन साहब खे असां अर्ज़ु कंदासीं त सईद साहब जो हिकिड़ो ख़ूबसूरत नगमो असांखे ॿुधायो जी बिल्कुलु फासला ई रहा वायदा वायदा ई रहा फासला ई रहा वायदा वायदा ई रहा वायदा वायदा ई रहा हौसला सब खता ई रहा वायदा वायदा ई रहा फासला
हला सब कुछ ही रहा वायदा वायदा ही रहा फासला फासला ही रहा वायदा वायदा ही रहा वायदा वायदा ही रहा जिंदगी भर जिनी गाए पछताऊंगा कौन भर को कहे हिलो खाऊंगा हेखला ही रहा वायदा वायदा ही रहा फासला फासला ही रहा वायदा वायदा ही रहा वायदा वायदा जी सामाइन प्रोग्राम सिंध रंग में ख़ूबसूरत मौसीक़ी जो हिस्से ॿुधी रहिया हुआसीं ऐं इन ई मौसीक़ी जे असीं शहर में गुम बि थी रहिया हुआसीं बेहद प्रोग्राम में असांखे हीउ कलाम हींअर ॿुधंदे बि सुठो लॻो यकीनन अव्हांखे बि पसंदि आयो हूंदो सामिन हीउ जेको कलाम ॻायो बहितरीन गुलकार सुठे आवाज़ जो मालिक ऐं निरालो अंदाज़ गुलकार सईद अहमद तनियो साहब ऐं हुनजी आवाज़ में कलाम ॿुधोसीं ऐं शाइरी जंहिं लिखी शाइर आहे ज़ुल्फ़कार मंगी त सामाइन इन ई हवाले सां असां सां जेके महिमान शख़्सियत अॼु असां सां गॾु आहिनि सईद अहमद तनियो बहितरीन रागी ऐं बहितरीन एक्टिंग कंदड़ यानी एक्टर ऐं रेडियो पाकिस्तान लाड़काणे जो कंपेयर बतौर बि असां सां गॾु हुआ ऐं काफ़ी मल्टी टैलेंटेड शख़्सियत आहिनि बासलाहियत इंसान आहिनि सुठा इंसान त सामिन वधीक महिमान शख़्सियत सां असीं मुलाक़ात कयूं पिया ऐं अव्हांजा बि जे अगरि सवालात हुजनि त तव्हां पंहिंजी राय खां SMS ज़रिए लाइव फेसबुक जे प्रोग्राम असांजे रेडियो पाकिस्तान लाड़काणे जो रेडियो पाकिस्तान जे ऑफिशियल फेसबुक जे पेज तां असां सां कनेक्ट थी करे ऐं पुछी सघो था गपशप करे सघो था त सईद अव्हां बेहद सुठो ॻाईंदड़ गुलकार रहिया आहियो ऐं KTN ऐं STN KTN ऐं जेको चैनल सिंध TV वारो जेको टाइम पीरियड हुयो उते उन चैनल्स ते बि अव्हां मतिलबु कमकार कयो आहे जी जी ऐं हींअर ताईं जेके बि अव्हांजा कलाम ॻायल आहिनि उन टाइम खां अॼु ताईं त उन जो तादादु केतिरो आहे रिकॉर्डेड अव्हांजा कलाम या कोई एल्बम्स उहे केतिरा आयल आहिनि मार्केट में त इहो ॿुधाईंदा 96 में मुंहिंजो ऑडियो एल्बम 4-5 अची विया मतिलबु 96, 97, 90 मतिलबु इहो को कैसेट्स जो दौरु हले पियो जी साईं त उहे बि ॾाढा सुठा पंहिंजे हिसाब सां हलिया ऐं मार्केट में इहा चओ बोल थी त यार हिकिड़ो नओं आवाज़ु आयो आहे ऐं ॾाढो वणे थो कननि खे उन खां बाद में वरी इहो ख़बर अथव त ऑन ऑफ कमु रहियो आहे त जॉब ॿार शादी मतिलबु नंढी उमिरि में शादी थी नंढी उमिरि में ई ॿार थी विया उहे ज़िमेदारियूं बि हुयूं वरी मुंहिंजे वालिद साहिबु असांखे मतिलबु अहिड़ी तरह सां पालियो जो हालांकि हू तमामु वॾी पोस्ट ते हुयो पर कॾहिं असांखे ईअं न चई त बाबा मां वेठो आहियां तव्हां कमु न कयो या तव्हां रुगो बाबा चयो त न कमु करिणो आहे तव्हांखे पाण खे पाण पालणो आहे इवन तव्हांखे टूथपिक बि तव्हांखे पाण खे मुहैया करणी आहे त उन हवाले सां मसरूफ़ बि रहियमि देन पोइ वरी आयासीं KTN ते त 3-4 शोभा हुया एक्टिंग साइड हुई त उते बि सोलो प्लेस कया सीरियल्स कयूं ऐं गाना कया होस्टिंग कई त उन में जो विरहरी जो वियुमि त गाननि जो तइदादु ओवरऑल तव्हां अगरि सिंध TV धरती ऐं आवाज़ TV जेके बि प्राइवेट चैनल आहिनि मिक्स करे तव्हां अगरि काउंट कयो त कोई बमुश्किल 50 खनि गाना मुंहिंजा शायदि ऑन एयर थिया हा पर असां क्वालिटी खे वधीक फोकस से बनस्बत
क्वांटिटी जे त क्वांटिटी बस ईअं हेॾी हुजे माण्हू चवंदा यार फलाणो गानो त हेॾो बेकार आहे वणंदो ई न आहे बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि हुअं कई। ऐं इन्हनि मयारी शाइरी आहे, जेके मयारी 50 सॉन्ग्स जेके तव्हां ॿुधाया साईं सईद साहिब, इन्हनि मां सम्झो था पज़ीराई कहिड़नि नगमनि खे वधीक जंहिंजी माना सुञाणप बणिजी वेंदी आहे हिकिड़ी फनकार जे लाइ। जिते तव्हां प्रोग्राम जे लाइ वेंदा हुजो कंसर्ट ते, माण्हू तव्हांखे फरमाइश कंदा साईं ही तव्हां पंहिंजो कलाम ज़रूरु ॿुधाइजो। पहिरियों जेको रेहाना हिजरे फिराक में हिजर फिराक पहिरियों, हालांकि भले शादी जे प्रोग्राम में बि हुजे न सभी चवंदा आहिनि त बाबा हिजर फिराक ॿुधाया असांखे। अरे वाह, ख़ुशीअ जे मौके ते वरी हिजर फिराक जूं ॻाल्हियूं कजनि। दम थो वञे इहो कीअं मां शादीअ में ॻाईंदो आहियां, मां उहो बि ॿुधाईंदो आहियां। ऐं फासला जी ईंदी आहे, अलाह हिक है जी ईंदी आहे, तुंहिंजे पायल जी छम छम थी उहा न जी ईंदी आहे। असां तो सवा जंहिंमें मां कोच जो ड्राइवर थियो आहियां, मॉडलिंग बि मां पाण ई कई जी जी बिल्कुलु, त उहो न जी थींदी आहे। ऐं खोड़ गाना आहिनि हुन में। ॿिए हिकिड़े चैनल ते कयोसीं हिकिड़ो तितर ते सुडानो रिमिक्स कयोसीं, उन जी थींदी आहे। जिन जिन जेतिरा गाना ॾिठा आहिनि। सिंधी ते हिकिड़ो गानो मूं कयो, धड़के थी दिलि कंहिंजी का सार आहे, ॾाढो मयारी ऐं ज़बरदस्त गानो हुयो, सॼी मैनुअल हुन जी रिकॉर्डिंग थी, इंस्ट्रूमेंट वग़ैरह उन जी थींदी आहे। काफ़ी माना। अच्छा, बेस्ट सिंगर जो भला इन्हनि तव्हांजे नगमनि मां को अवॉर्ड तव्हांखे बेस्ट सिंगर जो कंहिं नगमे ते सिलेक्ट करे तव्हांखे ॾिनो हुजनि अवॉर्ड? साईं बेस्ट सिंगर जो तुंहिंजे हिजर फिराक में मां नॉमिनेशन में हुयमि KTN जे अवॉर्ड्स में। जी साईं। ऐं कंहिं हद ताईं मूंखे वॾो मुग़ालतो ऐं वॾी ग़लति फहमी हुई त भई मूंखे इहो अवॉर्ड मिलंदो, छो जो हिकिड़ी वोटिंग थिए पई, हुन में मां सभिनी खां मथे पियो वञा। ठीकु साईं। जॾहिं मां ठही संभरी वियुमि त मुंहिंजे वालिद साहिब मूंखे वरी बि फ़ोन कई, चई पुटु कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो 99 ते माण्हू आउट थींदो आहे, सेंचुरी न करे सघंदो आहे। त मूं सोचियो त थी सघे थो, ऐं इहो बि सोच चई एॾो तूं एक्साइटेड न थी, इहो बि सोच त न बि मिलंदो आहे अवॉर्ड एंड टाइम ते। पर अंदरि छा थियो ख़बर न आहे, कीअं चकर फिरियो, पर उहो अवॉर्ड मूंखे न मिलियो। पर माण्हुनि जो अवॉर्ड जेको आहे, बाक़ी ईअं असांजा जेके अवॉर्ड्स थींदा आहिनि पज़ीराई वारा, असांजा सभई दोस्त जेके बि अवॉर्ड्स कंदा आहिनि उन में मूंखे रखंदा आहिनि ऐं उनजी वॾी महिरबानी आहे जिन बि मूंखे अवॉर्ड्स ॾिना आहिनि। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त मूंखे जेको अवॉर्ड मिलियो आहे, मां उनखे अञा ताईं काउंट कंदो आहियां। जेको नापा में मिलियो, पूरी दुनिया जे ड्रामनि मां 5 नंबर ड्रामो असांजो, त उहो जेको मुंहिंजो अवॉर्ड आहे, मां अञा ताईं कंसीडर हिकु त पंहिंजे आवाम खे कंदो आहियां, पंहिंजी फैंस खे कंदो आहियां। पहिरियों अवॉर्ड मुंहिंजे उहे आहिनि, तव्हां जहिड़ा लिसनर आहिनि। ऐं सेकेंड मुंहिंजो अवॉर्ड जेको मां फर्स्ट टाइम फ्रेम कराए रखायो आहे, उहो आहे इंटरनेशनल फेस्टिवल। साईं, सवाल त तमामु घणा आहिनि सईद साहिब, तव्हांजी ज़िंदगी जा घणा ई पासा आहिनि, पर इहो जीअं तस्करो सवेर तव्हां पंहिंजे वाल साहिब जो कयो, तव्हांजी शख़्सियत साज़ी में तव्हांजे वाल साहिब जो वॾो किरदारु रहियो आहे। बिल्कुलु। त तव्हांजो वाल साहिब कहिड़ी पोस्ट ते रहियो आहे, इहो बि असांखे ॿुधायो। बाबा साईं, पहिरें तव्हांखे ॿुधाए छॾियां त बाबा साईं मुंहिंजो फ़नून लतीफ़ा सां उनखे इश्क़ु रहियो हमेशह। पहिरियों त उनजो आशिक़ु रहियो, देन बाबा पहिरियों त उस्ताद रहियो, कॉमर्स कॉलेज में बाबा लेक्चरर रहियो। वाल साहिब जो नालो बि ॿुधाइजो। मोहम्मद बचल तुनियो। मोहम्मद बचल तुनियो जी। बाबा पोइ पंहिंजो वकालत शुरू कई। जी साईं। खान बहादुर खोड़े साहिब जे दौर में ज़मींदारी बैंक हिकिड़ी हूंदी लाड़काणे में, उन में मैनेजर बि हो। मैनेजर खां पोइ लेक्चरर खां पोइ वकील खां पोइ एडिशनल एडवोकेट जनरल रहियो। ऐं इन सॼे इन दौर में बाबा बुक्स लिखिया, लेगेसी ऑफ भिटाई लिखियो, विजन एंड व्यूज़ लिखियो, GSN जी पाकिस्तान लिखियो, ऐं ॿियो खोड़ सारा अंग्रेज़ी, सिंधी ऐं उर्दू में बुक्स। ऐं हू हुन इन करे न लिखिया त हुन पंहिंजो किथारसिस कयो, हुन इन करे न लिखिया त मां माण्हू ताईं पुॼायां ऐं मां पज़ीराई वठां। हुन सिर्फ़ु इन करे लिखियो त हुनजे अंदरि में आर्टिस्ट हुयो, हुन उहो हुन कागज़ ते ओतियो ऐं हुन माण्हुनि ताईं, या जेके बि जिन खे बि हथ में उहो किताबु आहे अॼु बि पढ़ंदा आहिनि त चवंदा आहिनि त यार साईं जेको लेगेसी ऑफ भिटाई लिखियो आहे उहो अंग्रेज़ी में कमाल करे छॾियो अथई, या विजन एंड व्यूज़ लिखियो अथई कमाल करे छॾियो। ज़बरदस्त। सो बेसिकली मां हिकिड़े आर्टिस्ट पुटु आहियां, तंहिं करे साईं। ॿियो हिकिड़ो सुवाल इहो बि, तव्हां क्रिकेट जो बार बार जीअं तस्करो कयो त मूंखे क्रिकेट जो तमामु घणो शौक़ु आहे। रेहाना वटि बि तमामु घणा सवाल आहिनि, रेहाना बि इंतज़ार में आहे त मूंखे बि
पर कुझु इहे सवाल जा मां ज़रूरु पुछंदुमि तव्हां खां त क्रिकेट जो शौक़ु तव्हांखे कीअं पैदा थियो ऐं इहो बि असांखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांजो पाकिस्तानी जेका क्रिकेट टीम आहे उन्हनि मां पसंदीदा तव्हांजो रांदीगर केरु आहे? क्रिकेट जो जेको शौक़ु पैदा थियो असांखे मूंखे का ख़बर न हूंदी त क्रिकेट छा आहे। बाबा ज़बरदस्त क्रिकेटर हो। बाबा पंहिंजो नेशनल लेवल ताईं सिलेक्ट थियण वारो हो त उनजा बीमार थी पिया। हिकिड़ो पुटु हुयो त उन इहो पासो छॾे वरी ॿियो पासो पकड़ियो ऐं मजबूरी बि त माण्हू खे घेरो करे थी वञनि न। देन पोइ असांखे सेखारियईं, मूंखे मुंहिंजे भाउ खे सेखारियईं, असां खेॾीसीं। मुंहिंजो ब्रदर बि खेॾंदो, उहो बि सुठो प्लेयर हो, पर मूंखे कोई तमामु घणी एक्स्ट्रा मुंहिंजो कोई टैलेंट हुयो। मुंहिंजी बैट स्विंग जेका हुई उहा नेचुरल हुई। मतिलबु मां इहो न ॾिसंदो बॉल किरे थो ऐं स्विंग थो थिए, न मां माना फ्लो सां हलंदो हुउमि। जीअं बॉल ईंदो उनखे उन तरह सां बैट ॾींदो हुयुमि। तव्हां सुठा बैट्समैन आहियो, बॉलिंग बि कंदा आहियो, तेज़ बॉलर हूंदो हुयुसि, ऑलराउंडर जेके ऑलराउंडर। कीपर ॾाढो ज़बरदस्त हूंदो हुयुसि। मतिलबु हे बि टीम वारा बि परेशान थी वेंदा त हिनखे एक्टिंग करायूं, सिंगिंग करायूं या छा कीपिंग करायूं, बॉलिंग। ज़बरदस्त। अच्छा, तॾहिं त मल्टी टैलेंटेड सही आर्टिस्ट आहियो तव्हां। त हे जेनेटिकली माशाल्लाह मल्टी टैलेंटेड ऐं पढ़िया लिखिया बासलाहियत ऐं अच्छा हो सवाल रियाना रहिजी वियो जो पसंदीदा तव्हांजो रांदीगर पाकिस्तानी टीम में तव्हां कंहिंखे था? मुंहिंजो साईं पसंदीदा रांदीगर हिरमल ताईं जी हिन में रहियो आहे असांजो जावेद मियादाद, बेस्ट बॉलर बैट्समैन। ऐं बॉलिंग में मुंहिंजो जेको पसंदीदा बॉलर रहियो आहे उहो वसीम अकरम रहियो आहे। वाह वाह, इहे लेजेंड्स आहिनि साईं पाकिस्तान जा। जी रियाना तव्हां वटि बि कुझु सवाल हुया? जी जी, सवाल त काफ़ी आहिनि ऐं ॿियो इहो असां पुछणु चाहींदासीं जेके असांजा नौजवान आहिनि हिन फील्ड राग जी तरफ़ अगरि ही सिखिया वठणु चाहिनि ऐं हिन फील्ड तरफ़ अचणु चाहिनि उन्हनि लाइ अव्हां छा ख़्यालात पेश कंदो, छा चवणु चाहींदो ऐं अव्हां बहितर आवाज़ खे करण लाइ छा कंदा आहियो? ऐं जे अगरि अव्हां गुलकारी जे इन शोबे में आया त केतिरो वक़्तु अव्हां ॾींदा रहिया हर रोज़ जे हिसाब? पहिरीं ॻाल्हि त जे माण्हू खे ॻाइणो आहे उनखे सिखणो आहे। हींअर तव्हांखे मां पंहिंजो स्टेटस ॿुधायां, मां भले किथां बि भॼी आयो हुजां, मूंखे सिखण खां भॻो हुजां, पर इन दी एंड मूंखे शयूं सिखणियूं पयूं। हा बिल्कुलु सर, ठीकु आहे साईं। ऐं मूंखे इहा हाणे ख़बर पवंदी आहे त हीउ गानो हले थो त हीउ दरबारी जो राग आहे, हीउ पहाड़ी में आहे, हीउ साईं मालकोस आहे, हीउ साईं तव्हांजो पुरिया धनासरी आहे। त इहा शइ मूंखे एंड माना इहा शइ अचणु खपे। ठीकु आहे, सिखिया तमामु ज़रूरी आहे कंहिं बि कम में अचण खां पहिरियों। उन खां बाद में तव्हां पुछो त गले खे छा चयो त उन लाइ इहो आहे त तव्हां पंहिंजो जेको रियाज़ आहे न उनखे तव्हां हमेशह कंटिन्यू कयो। घर में वेठा आहियो, इवन का शइ हलाए उन सां गॾु ॻायो था, इहो बि रियाज़ आहे। भले तव्हां असुर जो थी बाजे त नथा करे सघो। मतिलबु खाइण पीअण में ख़्यालु रखणो आहे या कोई थधो पाणी या मां त कॾहिं न कयो आहे। मूंखे त तव्हां हाणे तेज़ थधो पाणी ख़्यालु रखणु घुरिजे त पोइ उनजो घणो छा त मेडिकली पॉइंट ऑफ व्यू खां खणो हिनखे त तव्हांजा जेके जरासीम आहिनि साईं अंदरि फाइट कंदा आहिनि, बीमार सां 24 कलाक फ़ौजी विढ़ंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे गले खे रखी ओड़ो छॾींदव, थधो न आहे पीअणो, खटो न आहे खाइणो, त उन में तव्हांजो गलो सेंसिटिव थी वेंदो ऐं तव्हां कॾहिं बि ज़िंदगी में ॻाईंदव त न ॻाए सघंदो। तव्हां खाओ पीओ पर इन सां गॾो गॾु गले जे इन वोकल कॉर्ड्स खे प्रैक्टिस ॾींदा अचो ॻाइण जी, तव्हांजो गलो ठीकु रहंदो। मूंखे ईअं लॻंदो आहे। पोइ मां पंहिंजो नुस्ख़ो थो अप्लाई करायां। अक्सर जेको चयो वेंदो आहे त थधो पाणी पीअण सां या चांवर सणवी शइ खाइण सां गलो ख़राब थी वेंदो आहे, अक्सरियत चयो वेंदो आहे। मतिलबु इन में कोई एहतियात न करणु खपे, यानी नॉर्मल इंसान हले रूटीन करे पर रियाज़ करे, मतिलबु प्रैक्टिस गले जी ज़रूरत आहे। इहो त मां वरी बि आवाज़ खुलंदो आहे। जी, असां सां गॾु आहिनि आशिक़ अली लोहर डोडापुर खां ऐं ॻोठु सूमार जोखियो गुलशन हदीद कराची खां निजावत ख़ान मोगेरी। उन्हनि महिमान शख़्सियत यानी सईद अहमद दुनिया खां सवाल पुछियो आहे त ज़िंदगी जो अणविसरंदड़ को अहिड़ो वाक़ियो हुजे, पोइ अणविसरंदड़ सुठो बि थी सघे थो या ख़राब बि थी सघे थो, ॾुखाईंदड़ बि थी सघे थो। अणविसरंदड़ वाक़ियो मुंहिंजी लाइफ में खोड़ आहिनि, पर अमड़ जो वणणु उहो मूंखां कॾहिं बि न विसरंदो आहे। बाबा जो वञणु हिन दुनिया मां मूंखां
कॾहिं बि हा वॾो तकलीफ़ ते अमल आहे इहो तव्हां अणवणंदड़ वणंदड़ जे हिसाब सां पुछो त जेको बि ॿुधायो त मां इहे ॿुधाया अणवणंदड़ जी जी तमामु सुठो अच्छा आरजे कमर ज़मान डायरी साहिबु आहे ऐं उन मौसीक़ी मां केतिरा मुतमइन आहियो ऐं शाइरी मां बि अॼुकल्ह जी मौसीक़ी ऐं अॼुकल्ह शाइरी जी मां- मौसीक़ीअ मां बिल्कुलु मुतमइन आहियां मां ब्लंट आहियां ॻाल्हाइण में थोरो इहो माण्हुनि खे कॾहिं कॾहिं पसंदि न ईंदो आहे मां चाहियां थो त सिंधी मौसीक़ी घटि में घटि ओसि ताईं त अचे जेसि ताईं असां हुनखे खणी आया हुआसीं 2003 मयार हुजे, 6 7 8 ताईं ज़बरदस्त मयार त हुजे माना कननि खे एतिराज़ त न थिए ॿुधण में ज़बरदस्त घर में बि तव्हां ॿुधी था सघो गाना तव्हां पाण चयो पिया त तव्हांजी मदर इन लॉ जेको आहे स्टिल ॿुधंदी आहे गाना छो ॿुधंदी आहे त उहे ॿुधण जहिड़ा आहिनि शाइरी मयारी हुजे अॼुकल्ह वाक़ई वॾो ॾुख थींदो आहे जॾहिं अजीब क़िस्म जी हिकिड़ी शाइरी कननि ते ॿुधंदा आहियूं ॾाढो वाक़ई ॾुख थींदो आहे इन्हनि शयुनि जो जी नवनि सिंगर्स खे अचण लाइ छा अव्हां ख़ासि कोई पैगाम ॾियणु चाहियो या सभिनी साम्हूं ऐं ॿुधंदड़नि खे छा चवणु चाहींदो उन्हनि लाइ त इहो ई पैगाम आहे त हिकिड़े सुठे प्लेटफॉर्म ते वञी सिखो ऐं एतिरो सिखो एतिरो कमु ॼाणियो जो तव्हांखे अफ़सोस सां थो चवां त सिंधी मीडिया में स्ट्रगल न करणी पए न करिणो पवे जी ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाइण विसरी वियो त मां जहिड़े वक़्तु मां कमु कंदो हुउमि चैनल से त मां उर्दू मीडिया ते माना पंहिंजो ठाहींदो पियो वञा छो जो मुंहिंजो जॉनर हिकिड़ो उर्दू सिंगिंग जो बि आहे मूंखे ॾाढी पसंदि आहे उर्दू अच्छा सिंगिंग उर्दू में बि कलाम तव्हां ॻाया आहिनि अच्छा कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॿोलियुनि में वहाँ ॻाए चुका आहियो कलाम मां उर्दू में ऐं सिंधी उर्दू? सिंधी उर्दू बसि सिराइकी सराइकी हा सराइकी बि ऐं उर्दू त मुंहिंजो ॾाढो फेवरेट जॉनर आहे मां चवंदो आहियां त यार मूंखां कोई अगरि न ॻाल्हायो त उर्दू गानो ज़रूरु ॻाल्हाइजो वाह त उर्दू त मुंहिंजी फेवरेट तरीन जॉनर आहे उन में मां ॾाढो कंफर्टेबल थी ऐं ॾाढो मज़ो वठी ॻाईंदो आहियां ऐं वञा पियो उर्दू साइड ते जी सर। पर लाइफ में कुझु एॾा अप एंड डाउन्स आया मूंखे हेपेटाइटिस सी थी वियो वरी 2 साल डेथ बेड ते मां पंहिंजे सभिनी इंटरव्यू में ॿुधायो आहे त उन मां ईअं रिकवर कंदे कंदे हिकिड़ो वॾो गैप पइजी वियो जंहिंमें मतिलबु उहो गैप ई रहियो ऐं पंहिंजी तबियत बि अहिड़ी रही आहे हमेशह त भई जेको जिते जहां गए दास्तां छोड़ाए जी प्रोग्राम जा चंद ई लम्हा आहिनि आख़िरी इन में अव्हांजो ख़ूबसूरत पैगाम बि शामिल थी चुको लेकिन इहो बि पुछणु चाहींदासीं कलीम त बहैसियत कंपेयर बि हिननि रेडियो पाकिस्तान लाड़काने हा, इहो सवाल रहिजी वियो, त हिते बिल्कुलु, अचणु काफ़ी। अव्हांजो कीअं थियो रेडियो पाकिस्तान लाड़काणे में जेको तव्हां कमु कयो रेडियो कहिड़े पाकिस्तान साल में लाड़काणे। कयो घणा साल कयो जी कमु छॾे बि मूंखे मुंहिंजे ख़्याल में कोई 2 साल थी विया आहिनि अच्छा ऐं उहो छॾियो कोन उहो इतफ़ाक़ असांखे टेक्निकल ख़राबी जी जे हिसाब सां उहो रुकिजी वियो आहे कमु मतिलबु मां ईअं फील कंदो आहियां त मां स्टिल हिते जो कमु कंदड़ आहियां ऐं जॾहिं बि प्रोग्राम रिज़्यूम थियो त मां वरी हुन में वाह, इन वाह। थींदुमि ऐं असांखे ख़ुशी अव्हांजो थींदी सुठो ई तजुर्बो रहियो टावरी साहब हुयो उन मूंखे सजेस्ट कयो जी यार सर। हे पाड़े में हाणे मुंहिंजो रेडियो पाकिस्तान हिते वेठा आहियूं असां नाज़रीन ॿुधंदा न मां साईं वारनि खे ॿुधाईंदो हलां त हीअं मां लहंदुमि ऐं मां पंहिंजे घर हली वेंदुमि वरी वाह। त इहो बि मुंहिंजे लाइ ईज़ी हुयो Easy ऐं त सुञाणप कल रही टावरी मुंहिंजी, साहब जो जी। कमु कर रेडियो ते अच मतिलबु तव्हां तव्हांखे इंट्रोड्यूस करण वारो रेडियो ते वठी अचण वारो अली मुराद टावरी साहब अलीमराज टावरी साहब ऐं हिते तव्हांजो कमु कंदो आहे लारिफ सजण जी हा ड्रामा उहे आर्टिस्ट भॼण आहे, आहिनि कंपेयर आहे, बिल्कुलु ऐं उन 2 ॼणनि जी बदौलत मां हिते आयुमि ठीकु ऐं आहे। कमु कयुमि ॾाढो तमामु मज़ो आयो बहितरीन तमामु बहितरीन जी ऐं घणा साल कमु कयव इहो बि असांखे 3 ॿुधायो साल मां हिते 3 साल कंटिन्यू कमु। लाइव प्रोग्राम में कहिड़ा 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 प्रोग्राम कयव हिकिड़ो त सुरमई हेलो शाम। रेडियो लाड़काणो रंग पाकिस्तान सुरमई शाम सुरमई हरनल शाम। पाकिस्तान ऐं टेलीफोनिक बि आहे ॿियो हिकिड़ो टेलीफोन वारो प्रोग्राम हूंदो हो त हेलो रेडियो रेडियो लाड़काणो। ऐं ठीकु अव्हांखे बेहद पज़ीराई बि मिली ऐं मक़बूलियत ॾाढो बि। ॾाढो मज़ो जी। आयो ॾाढो मज़ो आयो तमामु सुठो बहितरीन। ऐं मां उमेद थो कयां त वरी रिज़्यूम कंदुमि इंशाल्लाह इंशाल्लाह नसे तमामु ख़ुशी सुठो। थींदी असांखे ज़रूरु, ख़ुशी ज़रूरु। थींदी सही सां जी त कलीमुल्ला हाणे असां टाइम इजाज़त बि वठूं वाक़ई- कुझु महिमान असांजा आहिनि लाइव प्रोग्राम जे हिसे में हा, नाला जेकॾहिं रहिजी विया आहिनि त कुझु- निजावत ख़ान मोगेरी ॻोठ सोमवार जोखियो खां जी नाम त शामिल थी चुको ऐं लाला ख़ुर्शीद चन्ना आहे फज़ल मोहम्मद चन्ना कॉलोनी सगियूं ज़िले ख़ैरपुर खां प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं सर कलीमुल्ला शेख ऐं महिमान खे बि वेलकम कयो त महिरबानी प्रोग्राम जा आख़िरी लम्हा असां सां गॾु मोज़िज़ महिमान शख़्सियत हुआ सईद अमन तुनियो बहितरीन आर्टिस्ट बहितरीन गुलूकार ऐं एक्टर ऐं रेडियो पाकिस्तान लाड़काणे जो बहैसियत कंपेयर बि त सामाइन हींअर वठूं पिया असीं इजाज़त प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो प्रोग्राम जो पेशकार कलीमुल्ला शेख ऐं मोज़िज़ महिमान शख़्सियत सईद अमन तुनियो ऐं पंहिंजे स्टूडियो इंजीनियर मोहम्मद यासीन गाद सां गॾु रहना सियाल खे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान पूरे 11 वॻे ॿुधंदा रेडियो पाकिस्तान तां उर्दू में ख़बरूं
अस्सलामुअलैकुम, ये रेडियो पाकिस्तान है। आसफा महफूज से खबरें सुनिए।